कराची में शाहराह फैसल ते वाक़ काशिफ सेंटर के लगल बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो। 15 माड़ इमारत जी 8 माड़ के बाहि लगी जेका 10 माड़ ताईं पहुंची वई। फायर ब्रिगेड अमले दावा कई आहे त बाहि खे अॻिते वधण खां रोकियो वियो आहे। स्नॉर्कल ज़रिए माण्हुनि खे इमारत मां कढियो पियो वञे। हिकु स्नॉर्कल ऐं फायर ब्रिगेड जूं 7 गाॾियूं बाहि विसाइण में मसरूफ़। इमारत जी छित ते फाथल माण्हुनि खे रेस्क्यू करण लाइ इमदादी कार्रवायूं जारी। लिफ्ट मशीन ते राकण वसीले माण्हुनि खे रेस्क्यू करण जो अमल जारी। 2 ज़ख़्मियुनि खे जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पीटीआई बानी की आज़ादी लाइ तहरीक इंसाफ़ ऐं महांगाई ख़िलाफ़ जमायत इस्लामी तरफ़ां एहतजाज जो सॾु। इस्लामाबाद में कलम 144 लागू कंदे रेड ज़ोन के सील कयो वियो। डी चौक खे बि कंटेनर लगाए सील कयो वियो। मरी रोड ट्रैफ़िक लाइ मुकमल बंद। इस्लामाबाद एक्सप्रेस वे ते बि कंटेनर मौजूद। लाहौर, पिशावर, फैसलाबाद, मुल्तान, कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, कंधकोट, कंडियारो, कंबर, उमरकोट, नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में तहरीक इंसाफ़ जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरा धरणा। चूंडियल नुमाइंदा बिजली चोरी रोकण में हुकूमत जी मदद कनि। बिजली जे शोबे में सुधारनि सां अरबे रुपयनि जी चोरीअ जे ख़ात्मे लाइ कोशिशूं वठी रहिया आहियूं। ताज़ो ऐं ग़रीब ऐं विचोले तबिके खे बिजली बिलनि में वॾो रिलीफ फ़राहम कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं केपी जे चूंडियल नुमाइंदनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा ख़ासि तौरु ज़िन थियल ज़िलनि जी तरक़ी हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। वज़ीर आज़म नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सरबराही में केपी जे मसइलनि जे हल लाइ कमेटी क़ाइमु करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। नूरियाबाद वेझो मुसाफ़िर कोच ऐं ट्रॉलर विच में टक्कर। वधीक हिकु ज़ख़्मीअ जे फौत थियण खां पोइ फौतुनि जो अंगु 4 थी वियो। 17 ज़ख़्मी। थाणो बुलाखान इंटरचेंज वटि हैदराबाद खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच जो ट्रॉलर सां टक्कर थियो। फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मी ट्रॉमा सेंटर नूरियाबाद मुंतक़िल, जिते हिकु ज़ख़्मी हयाती विञाए वेठो। फौतुनि में लाड़काणे वासी शमन अली ऐं कोरंगी वासी मोहम्मद सुहेल शामिल। 2 फौतुनि जी सुञाणप न थी सघी। सॼे पंजाब में कलम 144 लाहौर हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो। दरख़्वास्त में पंजाब हुकूमत घरू सेक्रेटरी ऐं DC खे धुर बणाए वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त पंजाब में कलम 144 सियासी बुनियादनि ते लॻायो वियो। अदालत खे इस्तदा आहे त कलम 144 वारो नोटिफिकेशन कलअदम करार ॾिनो वञे। सियासी मुफ़ाहिमत जो बादशाह सदर आसिफ अली ज़रदारी अॼु 69वीं सालगिरह मल्हाए रहियो आहे। पीपल्स पार्टी आसिफ अली ज़रदारी जी सालगिरह खे सदर जे ॾिहाड़े तौरु मल्हाए रही आहे। सालगिरह जा केक काटण जूं तक़रीबूं बि मुनक़िद कई वेंदियूं। कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में हल्की बरसात जो सिलसिलो जारी। मौसम खुशगवार। शहर में ओलह खां 17 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं घुली रहियूं आहिनि। मौसमियाती माहिरनि मूजिबि कराची में 29 या 30 जुलाई खां ज़ोरदार बरसातुनि जो इम्कान आहे। बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां 2 या 3 अगस्त ताईं जारी रही सघे थो। 6 या 7 अगस्त ते हिकु ॿियो हवा जो घटि दॿाउ ख़लीज बंगाल में बणिजी सघे थो। खीरथर जाबलू पट्टी ते बरसातुनि खां पोइ नए गाज 5 फुट वही आई। नए गाज में पाणी अचण खां पोइ काछ में मारूड़नि जे चेहरनि ते मुरकूं मोटी आयूं। ताइवान में तबाही मचाइण खां पोइ सामुंडी तूफ़ान गैमी चीन जे सूबे फौजियान जे सामुंडी पट्टी सां टकराइजी वियो।
सामूंडी इलाइक़नि में तेज़ बरसात, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इमरजेंसी लागू। गुज़िरियल ॾींहुं ताइवान में तूफ़ान सबबि 3 ऐं फ़िलिपाइन में 22 ॼणा फ़ौत थिया हुआ। ताइवान में अॼु ॿिए ॾींहुं बि स्कूल, ऑफ़िसूं, कारोबारी मर्कज़ ऐं ट्रेन सर्विस मुअतल। परॾेही तोड़े ॾेही उॾामूं बि मुअतल कयूं वियूं। तूफ़ान सबबि अटकल 5 लख माण्हू बिजलीअ खां महरूम थी विया। अमरीकी नायब सदर ऐं डेमोक्रेट जी सदारती उम्मीदवार कैमला हैरिस ऐं इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू विच में मुलाक़ात। कैमला हैरिस चयो त गज़ा में जंगबंदी जो वक़्तु अची वियो आहे। हू मामले ते चुप नथा वेही सघनि। कैमला हैरिस इसराइली वज़ीर आज़म ते ज़ोर ॾींदो त हू जंगबंदी जे मामले लाइ उपाउ वठे। हिन सिलसिले सां फ़लस्तीन शहरियुनि जे ॾुखियाईनि में घटिताई ईंदी।